हिते मौजूदु आहियां पेरूमल शहर में टाउन कॉमेडी पेरूमल जो पटेवालो हो जंहिंखे 15 खां 16 महीना थिया आहिनि जेको रिटायर थियो आहे ऐं हिन जो चवणु आहे त काफ़ी दफ़ा मूं DC सांगड़ खे एप्लीकेशनूं कयूं आहिनि ऐं टाउन कॉमेडी पेरूमल जो टाउन ऑफिसर आहे उन खे बि दरख़्वास्तूं कयूं आहिनि ऐं पर जेका रिटायरमेंट जी जेका मुंहिंजी पेंशन आहे 11 खां 12 लख रुपया उहा अञा ताईं मूंखे न पई ॾिनी वञे ऐं आसरा ॾिना पिया वञनि। 16 महीना थिया आहिनि मूंखे अञा पेंशन ग़रीब खे कोन था ॾियनि। टाउन कमेटी वारा चवंदा त TM ॾींदो, तालके वारा चवंदा त टाउन ॾींदी, बजट बि न पई आहे। मां त TM खे टाउन ऑफिसरनि खे सभिनि खे दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि। क्लियर कट कागज़ मुंहिंजा मौजूदु पिया आहिनि, कराची मां वेरीफाई थी आया आहिनि जो अञा ताईं मूंखे पेंशन कोन मूंखे मिली आहे। पंहिंजी हालत ॾिसो, असां ॾे न को हिन साल ॾेढ रिटायरमेंट खे थियो आहे, न को असांखे पैसा था मिलनि, न को असांखे ॿियो थो मिले। मुंहिंजो मुड़ुसु खट ते बीमार पियो आहे ऐं असां कर्ज़ु खणी व्याजनि ते खणी असां हिन जो इलाज पिया करायूं। हर महीने में जेको असां पघार असांखे 25,000 मिलंदा, असां रुॻो व्याज ई असांजो घर जो चुल्हो बि माने मस थो भरे। मुंहिंजो हिकिड़ो छोकिरो कमाईंदड़ वीचारे जो पंहिंजो कर्ज़ु लयो वञे बचिड़े वाल। असांजो ख़ुदा न जेको बि असांजो ऑफिसर हुजे, जेको सरकार हुजे असांजी मदद करे। चङनि मटोबा सभिनि खे टाउन ऑफिसर जॻह ऐं औरत थी जेका ऑफिस में धिका मुखादा न तालके में ओॾां मुंहिंजी केर बि कोन थो ॿुधे, केरु इंसानु। ख़ुदा रा मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजो मुड़ुसु बीमार पियो आहे, खट ते मुंहिंजी मदद कयो। तकरीबन 15 खां 16 महीना थिया रिटायरमेंट, पर अञा ताईं को रुपयो असांखे न मिलियो आहे। जीअं त मुंहिंजे वालिद साहब जो पघार 25-26 ते थींदो आहे, उहो बि असां पंहिंजे घर जी चुल्ह जे कर्ज़ी असांजी दर ते अची था वञनि हली। ऐं असांजी मां पाण हिकिड़ो कमाईंदड़ आहियां, ॿचिड़े वाल आहिनि, 15-16 हज़ार पघार आहे। मां पंहिंजे घर में पूरो वालिद साहब टाउन ऑफिस टाउन कमेटी में पटेवालो जंहिंमें 15-16 महीना थिया रिटायरमेंट, अञा ताईं हिकु रुपयो बि न मिलियो आहे। असां जाम जो आहे DC ते विया आहियूं, CC AC ऑफिस DC ऑफिस सांगड़ में, ऐं पंहिंजी वालदा खे रुलाए महिरबानी करे असांखे जेको रिटायरमेंट जा 11 खां 12 लख रुपया थियंदा उहे ॾिना वञनि त जीअं असीं पंहिंजे घर जो गाॾो हलाए सघूं। ऐं बीमार जेको असांजो वाल साहबु आहे लालो सूमरो, उन जो बि इलाजु कराए सघूं। साथी रिपोर्टर ख़ैर मोहम्मद मक्सी सां गॾु दिलदार हुसैन ख़ासकली, टाइम न्यूज़ पेरूमल।